यकीनन तैलीम वॾी शइ आहे ऐं हाफ़िज़ बि चयो त कलम मुंहिंजे में जुंबिश आहे अञा ताईं जाम कोन्हे थियो ग़रीबी हाल में हूंदे कंहिंजो ग़ुलाम कोन्हे थियो सो जंहिं वटि कलम हूंदो आहे उहो कंहिंजो ग़ुलाम न हूंदो आहे ऐं तव्हां नियाणियुनि जी तइलीम ऐं औरतुनि जी तइलीम जी ॻाल्हि कई त यकीनन असांखे औरतुनि खे तइलीम ॾियणु घुरिजे ऐं असांखे फ़ख़्रु आहे त सिंध जूं नियाणियूं जिन पढ़ी करे वॾा रुतबा ऐं वॾनि पोस्टनि ते वञी पहुतियूं सिंध लाइ ख़िदमतूं कयूं आपा नूरुलहुदा शाह हुजे मैडम फहमीदा हुजे ऐं यकीनन असां सां हिन वक़्तु बि हिकु अहिड़ी मशहूरु शख़्सियत सिंध जी ऐं औरत थी करे हिन मुक़ाम ते पहुती असां सां गॾु आहिनि सिंध यूनिवर्सिटी हिस्ट्री डिपार्टमेंट में बि मैडम मुमताज़ भुट्टो साहिबा डीन रहियूं ऐं हिन वक़्तु प्रिस्टन यूनिवर्सिटी कराची में बि डीन आहिनि ऐं गुज़ारिश कंदुसि त पाण अचनि ऐं बुर्गली साहब जे हवाले सां अव्हां सां मुख़ातिब थियनि अव्हां जे ज़ोरदार ताड़ियुनि में मैडम मुमताज़ भुट्टो साहिबा बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मोहतरम साईं जलाल महमूद शाह, मोहतरम मोहम्मद हाशिम लगारी साहब, भा एजाज़ कुरैशी, ॿिया स्टेज ते वेठल मौज़ूज़ीन ऐं हेठि वेठल ॿाहिरां शहरनि मां बि आयल मौज़ूज़ीन ऐं मुंहिंजूं भेणूं, अस्सलाम वालेकुम। हक़ीक़त में जेके तव्हांखे शिकवा शिकायतूं आहिनि उहे सभु इन जे करे आहिनि त असांजो सिलेबस सही ठहियलु न आहे। सिंध जी हिस्ट्री कोन थी पढ़ाई वञे, अगरि पढ़ाई बि वञे थी त उनजो उहो ई पीरियड थो पढ़ायो वञे जेको इंडिया में जेका हलचल थी या कुझु थियो उहो ई थियो। जेकॾहिं तव्हां सिलेबस खे गहराई सां ॾिसंदव ऐं मां छाकाणि त हायर एजुकेशन कमीशन में करिकुलम ते एज़ मेंबर मूंखे घुराईंदा हुया पर अक्सर मां कन्वीनियर हूंदी हुअमि, पोइ मूंखां जेतिरो थी सघंदो मां उन में कोशिशि कंदी हुअसि सिंध जी हिस्ट्री बि उन में शामिलु कजे पर सभु इनकार कंदा हुया। पर मां सिंध यूनिवर्सिटीअ जो जेको पंहिंजो सिलेबस ठहंदो हो उन में उहा शइ ज़रूरु इंक्लूड कंदी हुअसि ऐं उन में उहे कुझु मौज़ूज़ीन शख़्सियतूं बि हूंदियूं हुयूं जीअं असांखे हिकु दफ़ो मूंखे चयो हिकु माण्हू थो विझी थी सघे त मां अलामा आया काज़ीअ जो नालो उन में विधो हो। इन में माण्हुनि जो असांजनि जो इहो सॼो तव्हांखे एजुकेशन जी सॼी ख़बर आहे त अंग्रेज़ी सिस्टम थी वियो आहे, पघारूं या फीस तमामु ॿारनि जूं घणियूं, पर जॾहिं तव्हां ॿारनि खां पुछंदव त न उनखे अंग्रेज़ी ईंदी, न उनखे सिंधी ईंदी, न उनखे उर्दू ईंदी, न उनखे हिस्ट्री जी ख़बर, न सोशालॉजी ख़बर, न की ॿिए सब्जेक्ट जी ख़बर। हर को अॼुकल्ह कंप्यूटर BBA करे त वेहनि था, अंग्रेज़ीअ में फटफट बि हले थी, पर उनखां पोइ हुननि खे अचे कुझु बि नथो। हाणे सिंध जी हिस्ट्री मां हुननि खे कहिड़ी ख़बर आहे। मूं जेका PhD कई त असांजी गाइड या डायरेक्टर जॾहिं मां जॉइन कयो आहे यूनिवर्सिटी में एज़ लेक्चरर मैडम हमीदा खोड़ो हुई। उन जी असांजे मथां इहा सख़्ती हूंदी त बाबा तव्हां PhD कयो, रजिस्ट्रेशन पंहिंजी करायो। पोइ केतिरा ई मां ॾाढो रुलियसि, तक़रीबन इन रोलड़े में 2-2.5 साल लॻी था वञनि। आख़िर मुंहिंजो टॉपिक मूं जेको तय कयो मुंहिंजो पंहिंजो ज़ाती इंट्रस्ट बि हूंदो नंढे हूंदे खां वठी। जीअं मां नंढे हूंदे पीर पगारे लाइ सोचींदी हुअसि त पीर पगारो केरु हो, त मां पंहिंजे हिकु दफ़ो वालिद साहिब खां पुछियमि, मूं चयो बाबा पीर पगारो केरु हो ऐं हुर मूवमेंट छा हुई? चई पीर पगारो बाबा ब्रिटिश गवर्नमेंट जो बाग़ी हो ऐं पोइ हुनखे सज़ा आई। माना इहो हिकिड़ी सोच विधी वई हुई ऐं उन में मुंहिंजे बाबा जो ॾोह न हो, छाकाणि त मूं जेका वरी PhD कई जंहिंजो उनवान हो सिंध जी सियासी तारीख़, उहा 1843 खां 1975 में कोशिशि कई मन में सिर्फ़ु सिंधी सियासतदान आणींदसि, जंहिंजे मुहाक डॉक्टर नबी बख़्श ख़ान बलोच लिखियो ऐं उन इहो ई लिखियो त पहिरियों दफ़ो हिकु लेडी थी करे उन ॿियो पासो बि ॾेखारियो आहे तारीख़ जो, न त अक्सर सरकारी या सरकारी हुन में जेकी दॿियो पियो आहे रजिस्टरनि में या छा, त उहो ज़ाहिर कंदा आहिनि ऐं माण्हू वॾा वॾा माण्हू डिॼी वेंदा आहिनि त असां कीअं वाह खातियूं। बहरहाल मां नौकिरी में हूंदमि, कोशिशि कई ऐं वरी जेको ॿियो असली जेको ॿियो न बल्कि असली जेको इन जो हिकिड़ो असां चऊं त लीडर आहे या असांखे रस्तो ॾेखारण वारो आहे सो आहे साईं GM सैयद।
साईं GM सईद जा जेके किताब लिखियल आहिनि उन में असांखे हिकु शइ हिकु सियासतदान असांखे उनजी ख़बर पवे थी बसंत हाल मां मुज़कर सम्झंदी हुयमि उहा त बिसेंट उहा त लेडी हुई जे अवेयरनेस ॾिनी जेका जे सियासत ॿुधाई सभु कुझु इहो बि सभु कुझु साईं GM सईद जी किताबनि में मां ई मिलियो ऐं उनखे पढ़ी करे पोइ हिकिड़ो जोश वलवलो जाॻियो यूनिवर्सिटी में नौकिरी त अॻु में ई हूंदी हुई ऐं इहे किताब बि अॻियां आया मूं चयो छो न हिननि माण्हुनि जा जिन जो वटे ते नालो बि न लिखियो आहे हेॾियूं कुर्बानियूं हिननि वीचारनि ॾिनियूं आहिनि मां इहा ई कोशिशि कई त मुंहिंजी जेका बि थीसिस हूंदी इन ई शइ ते हूंदी उन में सिंध जूं उहे सियासी पार्टियूं जेके 1843 खां पोइ अंग्रेज़नि जॾहिं जंग करे ऐं सिंध ते कब्ज़ो करे उनखे ख़तमु कयो ऐं होॾां वरी अॻिते हली 1868 में मुंहिंजे ख़्याल में हली या 88 में इहा ठही आहे जेका हिंदुनि ठाही हुई एसोसिएशन मुस्लिम लीग कांग्रेस खां पोइ जॾहिं मुस्लिम लीग ठही आहे ऐं पोइ वरी मुस्लिम लीग त में जेकर तव्हां हिस्ट्री पढ़ो त क़ाइद आज़म बि ख़ुदि कांग्रेस में हो पर उन खां पोइ वरी हू मुस्लिम लीग में आयो आहे ऐं उन ॾाढी कोशिशि कई त मां हिते पंहिंजा पेर पुख़्ता कया पर माण्हुनि हिनखे पेर पुख़्ता करणु न ॾिना ऐं सिंध यूनाइटेड पार्टी हूंदी हुई ऐं उनजे थ्रू हू सभु अची वेंदा कुझु कांग्रेस ईंदा हिंदू ऐं बाक़ी न त मुस्लमान इहे हूंदा हुआ रईस ग़ुलाम अहमद भुरगड़ीअ खे बि मूं उन्हनि दौरान पढ़ियो रईस ग़ुलाम अहमद भुरगड़ी जेकॾहिं मां पंहिंजे कंहिं ॿिए खां पुछंदमि न चवंदा अॼु अलाए असांखे त ख़बर ई कोन्हे तोखे इहो मथो घणो आहे तूं पई वेठी थी इहो पुराणा इहो ॻाल्हियूं करे सो ॻाल्हि इहा आहे त असां वटि माहौल अहिड़ो नथो जुड़े माहौल जुड़े कोशिशि कयूं था ऐं अगरि जुड़े बि थो त वरी चंद वरी अहिड़नि माण्हुनि जो था चवनि जेके चवंदा असां त रसूल पली जेका मथे आहियूं असां साईं GM सईद खां वधीक पढ़ियल आहियूं असां हाणे साईं भुट्टो साहिब बि ग़लति हो फलाणी शइ बि ग़लति हुई उहो बि ग़लति हुई जेकी आहे त मां आहियां ऐं मुंहिंजा 4 दोस्त इहे वेठा आहिनि फेसबुक ते उहो लिखां थोरो घणो मुंहिंजो छा कॾहिं इख़्तिलाफ़ु थींदो आहे जहिड़ो थींदो आहे पर हुनखे ख़ैर वीचारनि खे हिमत न थींदी आहे को मूंखे अहिड़ो क़िस्म जो जवाबु ॾियनि या छा ॾियनि पर दिलि कढे थी त आख़िर ईअं छो भई तव्हां हींअर सिखण जे एज में आहियो असीं आहियूं सिखण जे असीं सिखियासीं मां टीचर आहियां रिटायर्ड बि थी आहियां हींअर ॿिए हंधि नौकिरी कयां थी मां सिखी आहियां पर मां टीचर अञा पाण खे न मां शागिर्दी सॾाईंदी आहियां हिनजी तारीफ़ जी मूं पंहिंजे हिन मां हीअ पना त मूं घणा ई आंदा हुआ पर हुन मां नंढा टुकड़ा सिर्फ़ु इन लाइ आंदा त थोरी असुल हक़ीक़त जी ख़बर असांखे पवे सो बि हुनजी सियासी जेका साईं भुरगड़ी साहिब जी सियासी जेको किरदारु हो ऐं उन किरदारु जेको जेका असांखे अवेयरनेस ॾिनी या उन वक़्त जे माण्हुनि खे अवेयरनेस ॾिनी ऐं इहो बि मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त हू सभु हिक ॿिए जा साथी हूंदा हुआ सिंध जा सियासतदान हिक ॿिए जा साथी हुया ऐं हुननि सिंध खे हलाए पियो ऐं जॾहिं हू पाण में विढ़िया जॾहिं हुनजो पाण में इख़्तिलाफ़ु थियो त पोइ टुकड़ा थिया को किथे कंहिंखे क़तलु कयो कंहिंखे किथे कंहिंजे क़तल में अंदरि कयो कंहिंखे हाउस अरेस्ट कयो कंहिंखे छा ऐं अॼु ॾींहं ते हुननि वीचारनि साह न खयो आहे मिंटू माली सुधारनि अमल में अचण सां सिंध जे 4 नुमाइंदनि खे बम्बई काउंसिल हाणे जॾहिं अंग्रेज़नि फ़तह कई आहे सॼी सिंध हिकिड़ी काउंसिल ठाही अथऊं जीअं असेंबली थी थिए बम्बई काउंसिल में चूंडण जो हक़ु मिलियो जेके हेठियां हुया म्यूनिसिपालिटी तक मां सेठ हरचंद राय विशनदास जागीरदार ऐं ज़मींदार तक मां रईस ग़ुलाम अहमद भुरगड़ी ऐं रईस ग़ुलाम अहमद भुरगड़ी पढ़ियल लिखियल शख़्स बि आहे डिस्ट्रिक्ट लोकल बोर्ड मां सईद अलहंदो शाह कराची चैम्बर्स ऑफ मिस्टर मांटीगे वेब हाणे इहो बि मूं साईं GM सईद जी बुक मां खयो आहे न त मूंखे केरु ॿुधाए सेठ हरचंद राय विशनदास ऐं रईस ग़ुलाम अहमद भुरगड़ी ॿई आज़ाद ख़्याल ऐं कांग्रेस जा मेंबर हुआ बम्बई काउंसिल में वञणु शर्त बम्बई जी क़ौमी कारकुन सर फिरोज़ शाह मेहता जे ग्रोह सां गॾिजी
मुल्क जे आम मसइल में दिलचस्पी वठणु शुरू कई। उन्हनि सॼणनि सिंध जे भले लाइ काउंसिल में आवाज़ उथारणु शुरू कयो। लेजिस्लेटिव काउंसिल जे माली बहसनि जे मौक़े ते सेठ हरचंद राय विशनदास इन ई ॻाल्हि ते ज़ोर ॾिनो त सिंध जे बजेट जा अंग अखर ॾेखारिया वञनि जीअं ख़बर पवे त सिंध जी रईस ग़ुलाम अहमद भुरगड़ी इहे हालात ॾिसी लंडन हलियो वियो ऐं हीउ उहो ई ज़मानो हो जॾहिं ख़िलाफ़त तहरीक अदम तावन ऐं हिजरत तहरीक उरूज ते। महिरबानी तव्हां सभिनी जी। मैडम तव्हांजूं वॾियूं महिरबानियूं जो तव्हां भुरगड़ी साहब ते तमामु तफ़सील सां ॻाल्हायो।